नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खेरड़ा में ख़बर ॾींदा हलूं त वोमेन एग्रीकल्चर डेवलपमेंट ऑर्गेनाइजेशन पारां ॻोठ गामन खान दस्ती में इंटरनेशनल सेंटर फार्म एग्रीकल्चर ऐं रिसर्च मोहम्मद मिठल दस्ती जी सहकार सां हारियुनि खे फसल में वाध ऐं जीतनि खे मारण लाइ प्रोग्राम कयो वियो, जंहिंमें ज़मींदार गुलन खान दस्ती, अली हसन दस्ती, मोहम्मद सालेह दस्ती, गुलाम नबी दस्ती ऐं हारियुनि वॾे अंग में शिरकत कई है, जंहिंमें हिननि कपह जे फसल खे केतिरनि ई बीमारियुनि ऐं नुक़सानकार जीतन, अछी मख, साओ मेलो, सुस्त मेलो, आमरीकी कीयूं खे ख़त्म करण लाइ दवा सां गॾु कुदरती अज्जा जो पिण ॿुधायो। इन खां पोइ फ़ाइदेमंद जीतन जो नस्ल पिण ॾेखारियो, जंहिं बाद हिन फसल जी कीअं पोख कजे। फसल सां गॾु केतिरियूं फ़ाइदेमंद भाॼियूं पोखणु घुर्जनि। कपह जो चूंड करण जो मुकमल तकरीब जी पिण सिख्या ॾिनी वई, जॾहिं त एग्रीकल्चर जे ऑफिसरनि प्रोग्राम में पिण शिरकत कई है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।